शहदादकोट के शहरी एक से ज़ायद मसाइल से दो चार, गंदगी, मीठे पानी, ड्रेनेज सिस्टम समेत दीगर मसाइल के घेरे में। जबकि हमने इन मसाइल के हवाले से उनसे जब बात की तो उन्होंने वश न्यूज़ के सामने मसाइल का दफ्तर खोल दिया। पूरे पाकिस्तान में पहिरीं ॻाल्हि निज़ाम करप्ट आहे, मथों ई असांखे जेके मिलिया सभु करप्ट मिलिया। काई न सफ़ाई आहे, न सुथराई आहे, न छा आहे, सफ़ाई न आहे, बसि सरदारी निज़ाम आहे। सरदार असांजा थिया आहिनि वॾा, चेयरमैन सरदार आहे। हाणे सरदार कमु कंदा सही? सरदार बंगलनि में वेठा आहिनि, बॉडी गार्ड घुमाइनि था, कमु केरु करे? कमु काई बि न आहे थियल, नाला वाला सभु बंदि लॻा पिया आहिनि, रोड रस्ता आहे उहो सभु जेको ठेकेदार मिरसन मक्सी आहे, ठेकेदार कमु अधु में रोड जो कमु छॾे वियो आहे, मसलन माला खां अधु में सही कमु रहियल आहे। हेॾे असांजो क्रिकेट, असां स्पोर्ट्समैन आहियूं, असांजे क्रिकेट स्टेडियम में 3 करोड़ मंज़ूर थिया आहिनि। 3 करोड़ मां जेकी पहिरीं क़िस्त आई आहे 80 लख रुपया, 80 लख रुपया पहिरीं क़िस्त मां साईं जन लारायो आहे 50-60 ट्रैक्टर, उहा सिधाई बि न कई अञा ताईं, पैसा खाइजी विया। उनजे ख़िलाफ़ असां मुज़ाहिरो कयोसीं। मीर नादर ख़ान MP आहे जेको असांखे घुराई, उन चई मां तव्हांखे ॿियो पिछड़ारा ॾियां थो, फ़िलहाल पंहिंजो कमु हलायो। अञा उहो कमु न थियो आहे, काई रिज़ल्ट न आई आहे, अंधेर नंगरी आहे। असां आला मादननि खां असां अपील था कयूं त ख़ुदारा असांजो शहदादकोट जेको बलूचिस्तान ऐं सिंध जो बॉर्डर जो शहर आहे, इन में माशाअल्लाह वॾी तरक़ियाती कमु न थियो आहे। बाक़ी वॾो हिते माना निज़ाम आहे, मिल आहिनि, हे आहे हो आहे, बहरहाल हिते निज़ाम काई बि न आहे, करप्ट। अफ़सोस सां चवणो थो पवे त हे चेयरमैन सुमरो साहिबु जेको आयो आहे, हिन जे अचण सां शहदादकोट जेको आहे वेतर तबाह बर्बादु थियो आहे। शहदादकोट शहर खंडरा तो ॾेख ॾेई रहियो आहे। हे शहीद बेनज़ीर भुट्टो जो तक आहे, उनजी जेको मालिकी कोन्हे का। ॾिसो था पाण हे जेको रोड आहे वञे दोस्त, उन नाला टुटरा पिया आहिनि, नालनि जो पाणी रोडनि ते अची वियो आहे ऐं शहर जे कंहिं बि माले में जेको आहे सफ़ाई वग़ैरह कोन्हे का। अलाहाबाद पाड़ो ॾिसो, हिंदू मौला पाड़ो ॾिसो, रशम गली ॾिसो, मस्तूमाला ॾिसो, बादशाह कॉलोनी, बाकराबाद या मुख़्तलिफ़ ॿिया काफ़ी पाड़ा न शहदादकोट आहे, उते जेको आहे का बि सफ़ाई नज़र कोन थी अचे। हे जेको चेयरमैन आहे हिकु हटी करे वेठो आहे, जेको आहे त पंहिंजा गनमैन, ज़ाती गनमैन जेको आहे त पंहिंजा आणे थो हुन ऑफिस में, म्यूनिसिपल कमेटी में। असां सख़्त लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था। ॿियो जेको आहे त काउंसलरनि जेके हिन रखिया आहिनि, फ़ी काउंसलर खे 40 खां 50-60 हज़ार रुपयो ॾिबो फ़ी मंथ। माना हेॾी वॾी करप्शन थो करे, जेको आहे पाण करोड़नि जी करप्शन थो करे, उन खां बाद में काउंसलरनि खे पैसा थो ॾिए, कमु सफ़ा कोन्हे को। असां पाकिस्तान जे आला इदारनि खां ऐं जेको आहे त निगरान गवर्नमेंट खां, जेको आहे वज़ीर आज़म निगरान जेको आहे काकड़ साहिब खां असांजा अपील था कयूं, खुदारा हिन चेयरमैन जे ख़िलाफ़ जेको आहे त नोटिस वरितो वञे, GID जोड़ी वञे ऐं नेब खे गुज़ारिश आहे त हिन चेयरमैन जेको आहे शहर खे तबाह करे छो वञे, इंक्वायरी कई वञे। उनका मजीद कहना था कि शहर का कोई पुरसान हाल नहीं, शहर और शहरी दोनों यतीम हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शहदादकोट।